जुगशाही में रिपोर्ट कर रहा है असांजो नुमाइंदो। हर साल जियां हिन साल भी जुगशाही हाई स्कूल के ग्राउंड से रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो शानदार इनकाद किया वियो, जेको अॻूणे नाज़िम बशीर अहमद जोखियो जी फर्ज़ंद मरहूम गुलाम रब्बानी जोखियो जी याद में मुनक़द किया वियो आहे। टूर्नामेंट में मजमूई तौर 14 टीमूं हिस्सो वठी रहियूं आहिनि, जिन में जुगशाही, मकली, घारो, कोहिस्तान ऐं नूरियाबाद जूं टीमूं शामिल आहिनि। जंहिं सबबि इलाक़े में क्रिकेट जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां आहे। टूर्नामेंट जो इफ़्तिताही मैच यंग बलोच क्रिकेट क्लब जुगशाही ऐं यंग फाइटर क्रिकेट क्लब मकली जे विच में खेॾियो वियो। यंग बलोच टॉस खटे पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। मुक़रर 8 ओवरनि में यंग बलोच टीम 137 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें आदिल ब्रोही 38 रन्सूं ऐं बासित ब्रोही शानदार 76 रन्सूं ठाहे अहम किरदारु अदा कयो। जवाबी बैटिंग कंदे यंग फाइटर जे आज़म ख़ासकरी 41 ऐं अज़ान 22 रन्सूं ठाहे मैच में दिलचस्पी पैदा कई, पर सनसनी ख़ेज़ मुक़ाबले खां पोइ यंग बलोच टीम 4 विकेटुनि जे नुक़सान ते टारगेट हासिल करे 7 रन्सनि तां कामयाबी माणे वरिती।